लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जे गीता जे श्लोक जो सिंधीअ में मतलब। जेके यकीन रखनि था उहे ज्ञान हासिल कनि था ऐं उन्हनि जो सभिनी इंद्रियनि ते नियंत्रण कनि था। सिर्फ़ हू ज्ञान जो हक़दार आहे। हुन ज्ञान खे हासिल करण खां पोइ हू रूहानी ज्ञान हासिल करे थो। ही वीडियो असां सिंधी संस्कृति खे बरक़रार रखण लाइ ठाहियूं वेठा। इन में असांजो साथ सहकार ॾिजो। 10 सवाल जो सही जवाब आहे सी। ठठे नगर खां दरिया जे ॿिए कप ते पहुची मुखी साहिब चयो कि अॼु असांजे इम्तिहान जो ॾींहुं आहे। अॼु जी निशानी आहे सिंधी हुरमुचो। अचो त हुरमुचे जे बारे में ॼाणूं। सिंधी हुरमुचो जंहिंखे हुरमिच भी चवंदा आहिनि, इहा सिंधी भर्त जी हिकु प्राचीन शैली आहे। हिन जो सिंधी संस्कृति ऐं सिंधियुनि सां गहरो ऐं भावनात्मक संबंध आहे। इहो भर्त सिंधी समुदाय जे पहचान जो अभिन्न अंग आहे। हिन खे पारंपरिक रूप सां सिंधी जाइफ़ुनि पीढ़ियुनि खां संजोयो आहे। सिंधी हुरमुचो सिंधी वॻनि में जीअं घाघरा, चोली ऐं चादर में कयो वेंदो आहे। विभाजन खां पोइ भारत में वसण वारा सिंधी हिन कला खे राजस्थान ऐं गुजरात, विशेष कच्छ क्षेत्र में जीवित रखऊं, जंहिंसां ही सिंधियुनि जी पहचान ऐं कच्छ जी कला जे विच में मजबूत ऐं सांस्कृतिक सेतु आहे। सवाल 11। दरिया शाह ते अखंड जोत केतिरा ॾींहंनि लाइ ॿारी वई? ए 5, बी 3, सी 1, डी 2। हिन सवाल जो जवाब असां ॿिए वीडियो में ॾींदासीं। हिन सवाल जो जवाब राति जो 9 बजे ताईं ॾेई सघो था। सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब कजो।